नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी प्रेस क्लब आडो ज़िले अंदर मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल जे लाइ 22 मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ते जुड़ियल मटियारी जदोजहद कमेटी पारां एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे। धरणे में JUISTP, नवाज़ लीग, जमायत इस्लामी, पाकिस्तान सूमरा एहतियात, पाकिस्तान खास के लिए एहतियात, खास के लिए राजूणी एहतियात, ISF वकील बिरादरी समेत बिन तंज़ीमनि जी अॻुवाणी शिरकत कई वई, जिन जो चवण है त मटियारी ज़िले में केतराई ॻोठनि जिते बिजली ऐं गैस आणल बि बिजली जी लोड शेडिंग जो वॾो बहरान है। बिजली जे वाधू बिलनि जो आज़ार है, पानी जो बहरान है। मटियारी ज़िले जे काफ़ी ॻोठनि में रस्ता न आहिनि, अगर जिते रोड आहिनि उते काफ़ी टुटी चुका आहिनि। हिननि रोडनि जी मरम्मत बि नथी कई वञे। रोडनि ते कपनि ते देवियूं झंग थी विया आहिनि, जिते को बिलदार न आहे। नंढनि ज़मींदारनि खे ज़मीन आबाद करण लाइ पाणी नथो मिले। वॾा ज़मींदार सभु पाणी रात जे अंधेरे में चोरी करे पंहिंजूं ॿनियूं आबाद करनि था। गरीब मिसकिन ठल ते आहिनि। असां आला इख्तियारनि खे गुज़ारिश कंदासीं त मटियारी जी आवाम जा मसला हल कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।